अज तव भाई मकर संक्रांति सिंधी में छा चइबो आहे? तिरमूरी। मंगली बाई खां पुछोमांसि अम्मा तिरमूरीअ जो अर्थ छा आहे ख़बर अथव? चई हा। मैं छा आहे ॿुधायो? चई तिरमूरी यानी तिर खाओ मूरी खाओ, मूरी खाओ तिर खाओ, तिरमूरी थी वई। चओ हरे राम। अरे भाई तिरमूरी यानी तिल, तिल दान महादान। तिर भले तिर जेतिरो आहे लेकिन उन जो दान शास्त्रनि में पद्म पुराण में वॾो दान चयो वियो आहे। इन करे तिरनि जो दान कयो। नंद बाबा भगवान कृष्ण जॾहिं बाल गोपाल अवतार वठी आया जन्म वरितऊं त तिरनि जा पहाड़ दान कया आहिनि। यानी ॿ माण्हू हेॾो बीहनि त हिक ॿिए खे ॾिसी न सघनि, एॾा वॾा पहाड़ तिरनि जा। हिक हिक तिर जो महत्व थींदो आहे। तिर पवित्र पदार्थ आहे, भगवान जी कृपा सां इन जी उत्पत्ति थी आहे। यादि रखिजो त इन जी महान अगरि गुणवत्ता आहे, इन में लाभ आहिनि, पुण्य आहिनि, त इन में हिकिड़ो नियम बि ठहियलु अथव। हाणे जंहिं भगवान पुण्यनि जे लाइ उनखे वरदान ॾिना आहिनि त उनजो कोई विधि निषेध बि थींदो आहे। हा, फ़ाइदा त सभु खणणु चाहींदा आहियूं असां, पर नियम पालन न कंदा आहियूं। सूर्यास्त खां पोइ कॾहिं बि तिर न खाइबा अथव। सूरज भगवान जी अस्त थी वञनि, शाम जो समय थी वञे, ऊंदहि थियणु लॻे त सम्झो तिर खाइबा न आहिनि। इहो नियम यादि रखिजो, ठीकु आहे? इन करे कुझु पवित्र पदार्थ आहिनि जीअं तिर आहिनि, ऐं जीअं तव्हांजो कमल जो गुल आहे, इहो अलौकिक आहे, भगवान जे नाभीअ मूं प्रकट थियो आहे। आंवलो आहे, भगवान जे श्री मुख मूं प्रकट थियो आहे। इन करे इहे लौकिक पदार्थ न आहिनि, इहे संसार में आहिनि पर संसार जी शयूं न आहिनि। इहे परलोक जी शयूं, पवित्र शयूं, दिव्य शयूं। बोलो श्री वृंदावन, जय श्री कृष्ण। हाँ, दान करे था सघो पर विद कंडीशन अप्लाई। ईअं न ओॾी महिल ई चक हणे त वरी उनजा फक असां ते अची वञनि। उनखे ॿुधाइणो पवंदो भैया वठे हिन महिल तूं खाइजांइ सुबुह, हा न। तंहिंखां सुठो आहे की सुबुह जो ई दान करे माण्हू, या वरी चङी तरह हुनखे पतो करे, छो जो हिक हिक खे घणनि खे ॿुधाईंदव, सभिनि खे जानकारी हुजे। इन करे असां सत्संग में चई रहिया आहियूं। अच्छा, इहा ॻाल्हि वधीक प्रचारित बि न कई वई आहे, ॾाढनि माण्हुनि खे जानकारी न आहे। काफ़ी त वक्ताउनि खे बि पतो न आहे। हरि अनंत हरि कथा अनंत आहे। इन करे जेतिरो थी सघे असां हुनजो पालन कयूं, हा न। जेतिरो यादि आहे, जेतिरो सम्झ में अचे थो ओतिरो त करे थो सघे माण्हू। राजेश्वरानंद महाराज चवंदा आहिनि, ॾिसो साइकिल में अगरि ब्रेक न हूंदी त काथे बि खॾ में वञी किरी पवंदी, गाॾी हली न सघंदी। और साइकिल में अगरि ब्रेक लॻल ई हूंदा, ढिला छॾींदव ई कोन, त साइकिल हली न सघंदी, हिक ई हंधि बीठी हूंदी। छा कयूं हुजे, ईअं संयोजन हुजे की गाॾी हले बि ऐं जाते रोकणु चाहियूं ब्रेक बि लॻाए सघूं, गाॾी हले बि रुकी बि सघे। ईअं जीवन हुजणु खपे की समय ते संयम बि कजे, पालन बि कजे। जेतिरो करे सघे माण्हू ज़रूरु करे, ऐं ख़ूब मज़े में भगवान जो भजन करे। निर्भव होए भजो भगवान। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव।